छाचो सेठ छाचो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सही मुर्गी कीअं किलो हलाई? मुर्गी से 500 आ 500 जी। और हीअं करे 2-2.5 किलो जेको आहे मुर्गी बि ॾे, टमाटा बसर आलू ये सभु तुंहिंजा आहिनि नी? हाँ हाँ असांजा आहिनि। जल्दी कर, हिम्मत कर जेको बस आहे सो। बस 2 मिनट बीहो, मां चओ निमाज़ पढ़ी अचां त पोइ माना अचां थो। ठीकु आहे 2-3 मिंट बीहां। जी, निमाज़ पढ़ी जाऊँ। अरे गिराक बीठो आहे जेको 2-2.5 किलो मुर्गी तो वठे, टमाटा तो चई, मसाला तो चई, तूं निमाज़ पढ़ी चा। निमाज़ जो टाइम फुल थी वियो आहे न, हाणे बसि जमायत सां रमज़ान आहे। मूंखे यार तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, मूंखे फ़ाइदो कहिड़ो आहे तमामु? सुबुह जो अचे थो 10 थी था वञनि, हिते पुॼे मस थो अचे थो निमाज़ पढ़ी अचां। हाणे गिराक बीठो आहे, गिराक खे मार बि ॾियूं या मुर्गी? निमाज़ जो टाइम आहे न साईं, निमाज़ पढ़ूं। पोइ पढ़ी सघे थो न निमाज़ बंदि कई में? जमायत सां पढ़णी आहे न साईं। यार ॻाल्हि ॿुध, निमाज़ पढ़ या मूं वटि बि कमु कर, इहो तरीक़ो न आहे तुंहिंजो। वरी ॼाण चवंदे 3 निमाज़ थी, उहा पढ़ी अचां। रमज़ान जो महीनो लॻो पियो आहे, गिराकी हेॾी जेको लॻी पई आहे, ॾिसे पाण थो हाणे मुर्गी केॾी पई आहे जेको आहे, काॾे कंदासीं असां? गिराकनि खे ॾींदासीं पोइ कीअं थींदो यार? निमाज़ जो टाइम थी वियो आहे न साईं। यार ॻाल्हि सम्झ अर्फ़ जी मुंहिंजी बि रोज़ी आहे हीअ ई। जी तूं जो निमाज़ पढ़ंदो न हिते कमु केरु कंदो? मां त न कंदुमि पाण। सही आहे, पर निमाज़ पढ़णी आहे न, निमाज़ जमायत सां पढ़ंदुमि न। गिराक खे त फारिग़ कर न हिनखे। मां चवांसि थो, अदा तूं 5 मिंट बीह, मां अचां थो। वारे वाह यार, ॿार मुंहिंजा जेको आहे रोज़ो खोलींदा, पचंदी कंहिं महिल, ठहंदी कंहिं महिल। तूं बचा माण्हू आहे, 5 मिंट मां बीहां, पोइ शहर खुटो आहे छा? मां वेहनि थो वञा बाबा। ॾिठई गिराक बि भॼाए छॾियई। हाणे 2-2.5 किलो मुर्गी वठे पियो जेको आहे, त मां जेको दुकान जी मसाला काॾो भरियां जेको आहे, मुर्गी जेके ॾिसे पाण त उनखे पैसा ॾियणा आहिनि, वती त मां जेको मुर्गी वारे खां। तूं जा नखरा रोज़ मुर्गी हले ई कोन थी, इन तुंहिंजे करे यार। हो माना इंतज़ार न करे, हाणे इंतज़ार करे मां ॿिए कंहिंखे थो ॾिसां यार, तूं जेको बीहो त बी न त वञ। निमाज़ पढ़णी आहे न सेठ। बाबा ॻाल्हि ॿुध, जी हा या न, या निमाज़ पढ़ जा मूं वटि बि बस। मां बस निमाज़ पढ़ंदुमि पहिरियों। यार सम्झे ई नथो ॻाल्हि यार। मां चवां थो निमाज़ ते वञिणो आहे मूंखे, निमाज़ नथो छॾे, बाक़ी को पोइ फ़ाइदो कहिड़ो ज़िंदगी जो? निमाज़ त पढ़ूं न, निमाज़ टाइम ते न पढ़ंदा त फ़ाइदो कहिड़ो? वॾी ॻाल्हि आहे यार जेको आहे, हिकु ग़रीब वरी पियो पेट भरियल ॾिसेसि त सही, पर इलाज करे पियो मूंखे जेको आहे साईं, जेको आहे मूंखे बीहारियो, हीअ शइ कयो, मूंखे कुझु न आहे खाइण लाइ। वरी हाणे ॾिस तकबर त ॾिसेसि। या अल्लाह, अॼु मां कीअं कंदुसि? अल्लाह पाक तूं ई मदद फरमा। छोकिरे सां ॻाल्हायो आहे, चए सुभाणे ईंदो, अॼु मां पाण कयां थो, वॾी ॻाल्हि आहे। हिन फाथो मां बि अची करे हरूं नखरा रोज़ जा, हीअ शइ जेको आहे निमाज़ ते वञा, रोज़ो आहे, हीअ शइ आहे, इन जे करे जान छुटी न मां बि। छाचो सेठ छाचो लॻे थो मूंखे ख़ुदा जो को धिको आयो आहे। अल्लाह मां हेॾो ज़ुल्म कयो तोसां, निमाज़ को झलियो माए, रोज़े को झलियो माए, पोइ बि हिते पाड़े में अलाए केतिरा माण्हू बीठा, कोई न आयो मुंहिंजे वेझो, पोइ बि तूं वेझो आहे छो? अल्लाह पाक तोखे ख़ैर कंदो, अल्लाह पाक तोखे ख़ैर कंदो, कुझु न आहे। ऐं मुंहिंजा मौला मूंखे बख़्शी जाए, मां गुनहगार इब्दार आहियां, मां हेॾे मोमिन सां जेको आहे मूंखे माफ़ कजाए। न माफ़ी ज़रूरत न, माफ़ी ज़रूरत न। हाणे ॻाल्हि ॿुध, हे दुकान आहे, तूं मालिक आहे, तूं दुकान जो जीअं वणे तीअं कजाए, जेको अथई मूंखे ॾिजाए। बाक़ी जेको दुकान जे तुंहिंजे हवाले थी। अॼु खां वरी निमाज़ रोज़ो, अॼु खां वरी मां बि निमाज़ पढ़ंदुमि, मां बि रोज़ा रखंदुमि। बसि जेको मालिक जो धिको आयल हो मूंखे, न त केॾो मां इहो तकबर वरितो, मां तो केॾो तव्हां तकबर वरितो? न, मां तकबर वरितो हुयो। बाक़ी जिन थी सघे त अल्लाह पाक तोखे हिदायत ॾिनी आहे, इहो ई काफ़ी आहे। इहो ई थोरो ईंदो ई इन करे थोरी तकलीफ़ अल्लाह पाक तरफ़ां, जीअं माण्हू सम्झी वञे, जीअं इंसान ज़मीन ते रहंदा सम्झी वञे। बेशक अल्लाह पाक ख़ैर कंदो। बेशक। हे दुकान तूं मूंखे थोरो अंदरि वठी हल।